शेर चवण बि जह तह जो कम नाहे। हाणे असांजो रिसालो निकिरंदो आहे मदरसे मां अल हुदा। असांजे उस्ताद हिकिड़ो मज़मून लिखियो, मूंखे ॾाढो वणियो, मरहूम महेसर ते, हाजी गुलाम नबी महेसर। इनखे बि ख़ुदा वाह जो क़बूलियत ॾिनी हुई, वाह जो महेसर जे शेर खे। उन चयो आहे, कर सना खण कलम कागज़ महेसर, लिखो सना लजपाल जी। बस ईअं सुभान अल्लाह एतिरी चवो। मां केॾो ज़ोर लॻायो आहे, तव्हां वॼो सुभान अल्लाह। खण कलम कागज़ महेसर, लिखो सना लजपाल जी। रहमतुन वारे मुहम्मद, राज जे रखवाल जी। सुठी ॻाल्हि थो करे न साईं, माना ॿिए नबीअ जी तौहीन कोन थो करे त फलाणो नौकर आहे, फलाणो गुलाम आहे, फलाणो हेठि आहे। चए थो ॿियनि साम्हूं जो छा, मां पंहिंजे हबीब जी तारीफ़ कयां। खण कलम, चए थो पाण खे थो चए, महेसर पाण खे चयो, महेसर कलम खण, लिख छा कयां। खण कलम कागज़ महेसर, लिख सना लजपाल जी। रहमतुन वारे मुहम्मद, राज जे रखवाल जी। रहमतुल वारे मुहम्मद, राज जे रखवाल जी। अवां बि नबी जी तारीफ़ कंदो, तव्हांखे बि सवाब थींदो। तव्हां बि चओ, खण कलम कागज़ महेसर, लिखो सना लजपाल जी। खण कलम कागज़ महेसर, लिखो सना लजपाल जी। रहमतुन वारे मुहम्मद, राज जे रखवाल जी। ओ रहमतुन वारे मुहम्मद, राज जे रखवाल जी। दुरूद दुरूद मुझे हबीब दे बुलंद आवाज़। कल मुझो जलसो हो सेठारजन में। कल उते माण्हू हिकिड़े मूंखे चिठी लिखी, सही हज़रत बिलाल जी तारीफ़ ॿुधाए। मूं चयोमांसि बिलाल जी ॿुधायां या हबीब ज़ुल जलाल जी ॿुधायां। मां त उन्ही जी तारीफ़ थो कयां जंहिंजी तारीफ़ ख़ुदि ख़ुदा थो करे। बिलाल बि असांखे हुज़ूर जे सदके थो वणे। जे अबू बकर वणे थो त बि मुस्तफ़ा जे सदके, उमर सां प्यार आहे त बि मुस्तफ़ा जे सदके, उस्मान सां प्यार आहे त बि मुस्तफ़ा जे सदके, जे अली सां प्यार आहे त बि मुस्तफ़ा जे सदके। हा न सही, जंहिंजी तारीफ़ ख़ुदा करे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, वरफ़अना लक ज़िक्रक, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजो ज़िक्र मां रब तुंहिंजे करे बुलंद करे छॾियो आहे। या अल्लाह मुंहिंजो ज़िक्र तो रब कीअं बुलंद कयो। तूं त बेनियाज़ आहे, तुंहिंजी ज़ात वहदहू ला शरीक आहे। तूं त अल्लाह समद बेनियाज़ आहे। मां तुंहिंजो बंदो आहियां, मां तुंहिंजो ख़ल्क़ियल आहियां, मां तुंहिंजो रसूल आहियां। या अल्लाह दर्जो मक़ाम तो रब ॾिनो आहे, मां तुंहिंजो नबी आहियां। मुंहिंजो ज़िक्र मुंहिंजे लाइ तो कीअं बुलंद कयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई। ओ मुंहिंजा हबीब तुंहिंजो ज़िक्र मां ईअं बुलंद कयो आहे, जाथे मुंहिंजो नालो हूंदो ताथे तुंहिंजो बि नालो हूंदो। जाथे हुज़ूर जो नालो हूंदो ताथे अलाह जो बि नालो हूंदो। जाथे अलाह जो बि नालो हूंदो ताथे ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मद रसूलुल्लाह। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। मुंहिंजा दोस्त अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात सां गॾु अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह। बांग में चवंदो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, त वरी मथां चवणो पवंदो आहे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। और फरमाए थो, इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई। मुंहिंजा हबीब मां क़ुरान में चयो आहे, तुंहिंजो ज़िक्र मां बुलंद फरमायो आहे। कीअं बुलंद कयो आहे, जाथे मुंहिंजो ज़िक्र ताथे तुंहिंजो ज़िक्र। दुरूद दुरूद सलात मुंहिंजे हबीब ते। अर्ज़ पे कयुमि त कलीमुल्लाह खलीलुल्लाह हबीबुल्लाह में फ़र्क़ु ॿुधाया न।
मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लक़ब आहे हबीबुल्लाह। छा आहे लक़ब? यो मां एक तो हदीस मां हो हासिल कयो आहे। हदीस में पाण फरमाइनि था अला व अना हबीबुल्लाह। ऐं ॿियो ख़ुदि क़ुरान में आहे युहिब्बुकुमुल्लाह जेका आयत हले पई युहिब्बुकुमुल्लाह। ऐं मुंहिंजे नबीअ जा ताबेदारो पैरवी करण वारो तव्हां नबीअ जी ताबेदारी कयो। नबीअ जे सदके तव्हां बि युहिब्बुकुमुल्लाह। अव्हां बि नबीअ जे सदके अलाह जा महबूब थी वेंदो। नबी त महबूब आहे पर तव्हां बि नबीअ जी ग़ुलामीअ जे सदके महबूब बणिजी वेंदो। अदा जे नबीअ जो ग़ुलाम महबूब बणिजे त आका त महबूब आहे ई आहे या न आहे? असां वटि दलील आहे त नबी सही महबूब खुदा आहे। कीअं महबूब खुदा आहे? जो क़ुरान बि चवे थो त हदीस बि चवे थी। बहरहाल मूसा कलीमुल्लाह। कलीम छा खे चइबो आहे? हुआ यातीना अला तूर सीना वयुनाजी